नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे मटियारी का ख़बर ॾींदालू त मटियारी प्रोगेस अलायंस जे तरफ़ां ज़िले मटियारी जे तेल ऐं गैस कंपनियुनि पारां मिलंदड़ रॉयल्टी जा 98 करोड़ रुपया ख़र्च न करण ख़िलाफ़ हाला प्रेस क्लब हाला जे अॻियां 2 रोज़ा अलामती बुख हड़ताल कैंप लॻाई वई, जंहिं में प्रोगेस अलायंस जे कन्वेनर अनवर बुर्डो, जिस्कम अॻवान अब्दुल रशीद ॾेठो ऐं ॿियनि पार्टियुनि जे अॻवाननि शिरकत कई। अलामती बुख हड़ताल कैंप ते अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ये जेका हंगर स्ट्राइक सॾाई वई आहे उन करे जो मटियारी ज़िलो करप्शन जो गढ़ बणिजी चुको आहे। मटियारी ज़िले जा चूंडियल नुमाइंदा को बि हिते किरदारु अदा करण लाइ तयारु कोन आहिनि। उन्हनि जा फंड जेके आहिनि उहे मनपसंद माण्हुनि खे विया आहिनि, जंहिंजे करे हिते जो को बि रोड सिधो कोन्हे, को बि रस्तो सिधो कोन्हे। हाला जा आरो प्लांट ख़तमु थी चुका आहिनि ऐं हिते जा हाला जा माण्हू मुफ़्ती खाल्द जे आरो प्लांट तां पाणी भरीनि था। हीअ करबला आहे हिते जे माण्हुनि सां, इहा साॻी करबला भिटशा जे माण्हुनि सां आहे। उते जो पाणी ख़राबु आहे। सूफ़ी यूनिवर्सिटी जा पैसा खाधा पिया वञनि, पब्लिक हाई स्कूल जा पैसा खाधा पिया वञनि, जेको ठहे ई कोन थो। ही माण्हुनि जा पैसा आहिनि, सभु असांजा माण्हू टैक्स पियर आहिनि, टैक्स ॾियनि था, उन करे उन्हनि ते ख़र्चु कया वञनि। हीअ असां मरहले वाइज़ हिकिड़ी जदोजहद शुरू कई आहे। असां हाणे स्ट्रीट पावर जी जदोजहद शुरू कई आहे त कानूनी जंग बि शुरू कई आहे। असां हिननि सभिनि ते पिटीशनूं बि दाख़िल कंदासीं ऐं अख़लाक़ी तौर ते असां पुरअमन एहतिजाजी तहरीक बि शुरू कंदासीं। करप्शन जी इंतिहा आहे। गवर्नमेंट कॉन्ट्रेक्टर जेके आहिनि उहे 2008 खां जंहिं वटि मोटरसाइकिल न आई उहे हिननि वटि हींअर 50-50 लख जूं गाॾियूं आहिनि। ज़मीनी तौरु को बि कमु न थियो आहे। नाक़िस मटीरियल जेके रोड रस्ता ठहिया आहिनि से बि नाक़िस मटीरियल सां ठहिया आहिनि। हींअर बि तव्हां ॾिठो हूंदो त दरगाह रोड जेको ठही रहियो आहे महज़ इहो कमीशन ठहण लाइ ऐं पेवर ब्लॉक जो, पर इहो जेको आहे सो डामर ऐं रोड ठहियल हो, उन ते पेवर ब्लॉक लॻायो पियो वञे। म्यूनिसिपल ऐं टाउन कमेटियूं आहिनि, के बि आवाम खे बुनियादी सहूलियतूं कोन पियो ॾिनियूं वञनि। किरोड़नि जा फंड आहिनि, नालियूं उथलियूं पयूं आहिनि। शहर जेके ते म्यूनिसिपल हाला आहे उहा हर घिटी जेका आहे त ढेर गंद जो ढेर लॻी पई आहे, नालियूं उथलियूं पयूं आहिनि। पर ही जेके ते पंहिंजे मुद्दनि में, तेल जे मुद्दनि में बिल कढनि पिया, पर आवाम जे लाइ, आवाम जे फलाह ऐं बहबूद ते 1 रुपयो बि ख़र्च न थी रहियो आहे। इहो एहतिजाज रिकॉर्ड कराइनि पियूं। तक़रीबन गुज़िरियल 1.5 साल खां वठी DC अकाउंट में जेके 1 अरब रुपया पियल आहे, इहे मुख़्तलिफ़ बहाननि सां करप्शन जे वर चढ़ण जी कोशिशि कई पई वञे। ऐं ख़ुदा जो कसम खणी चवां थो त मुसलसिल 4 DC तब्दील थिया आहिनि। उन्हनि रेड़ियूं करे, दाऊं करे पी रहिया। बाबा चेयरमैन साहिबनि ते सहियूं करे पैसा यूटिलाइज़ करणा आहिनि, पर बबऊं वारी ॿोली सभु माल मई बाक़ी कमु करण वारे मूड में आणी कोन को। ही अलाए असेंबली में कहिड़ो कसम खणनि था, ख़ुदा जो कसम, अलाए करप्शन जो कसम खणनि था, अलाए माण्हुनि जी ख़िदमत जो कसम खणनि था। मुंहिंजे ख़्याल में जेके असां जेके हक़ीक़तूं नज़र पियूं अचनि त हीअ कसम असेंबली में इहो खणी अचनि था, बाबा रुगो पैसा खाइणा आहिनि, बाक़ी कमु नाहे करिणो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।